शुरुआत ज़ाहिर आहे त तिलावती कलाम पाक सां थियणी आहे। कारी साहब हिते मौजूदु आहिनि, खेनि मां गुज़ारिश कंदसि त हिते स्टेज ते अचनि ऐं असांखे पंहिंजे सुहिणनि लफ़्ज़नि सां रौनक कनि। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। सदक़ल्लाहुल अज़ीम व रसूलिहिल करीम। असां जेकॾहिं माज़ी नज़र दौड़ाईंदासीं त महसूसु थींदो त सिंध खे ॿाहिरियां जेके सयाह हुया, चाहे उहे चीन खां आया, चाहे उहे अरबस्तान खां आया, या वरी यूनान खां आया, या यूरोप खां आया, हुननि सिंध जे फ़न ऐं फ़िक्र खे दरियाफ़्त कयो। ऐं ख़ुशकिस्मती आहे त अहिड़ा सुजाण सान्यवंद ज़हन असांखे मिलिया जिन सिंधी ॿोलीअ खे ऐं सिंधी रस्मुल ख़त जे हवाले सां अहम कमु कयो। इन्हनि में डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प, कैप्टन जॉर्ज स्टेक, एन मेरी शिमल, एल्सा काज़ी ऐं सर हेनरी बार्टल फ्रियर ऐं ॿिया शामिल आहिनि। इन्हनि ॿारनि मुफ़क्करनि सिंधीअ ॿोलीअ ते कमु त अॻ में ई थियल हुयो, ॿोली अॻ में ई शाहूकार हुई, छो त सिंधी ॿोलीअ खे जेकॾहिं ॾिसिजे इन करे दुनिया जे शाहूकार ॿोलियुनि में शुमार कई वञे थी त इन ॿोलीअ में लोक अदब जो हिकिड़ो वॾो ख़ज़ानो मौजूदु आहे। पर हिननि असांजे ॿाहिरां ईंदड़ मुफ़क्करनि थोरो हिकु क़दम अॻिते वधी उन जी अहमियत खे नुमायां कयो। कमिश्नर सर बार्टल फ्रियर 29 अगस्त 1858 धारे सिंधी ज़बान जी सरकारी अहमियत जे उनवान सां जेको पथरनामो जारी कयो, सरकारी दफ़्तरनि में सिंधी ॿोलीअ जी लिख पढ़ खे मुतारिफ़ करायो, उन ॾींहं जी पस मंज़र में असांजी सेमिनार जो सिटराव जोड़ियो आहे। सर हेनरी बार्टल तक़रीबन सिंध में 9 साल रहियो, पर चाहे सिंध जा इंतिज़ामी मामला हुजनि या चाहे सिंध जी ॿोली हुजे, उन जे हवाले सां मुस्तक़िल कमु कंदो रहियो। ॻाल्हि सिर्फ़ु इहा न आहे त ॿाहिरिनि अची सिंध जी ॿोली फ़न फ़िक्र खे नुमायां कयो, पर ईअं खणी चऊं त जेको तत्व आहे असांजी सिंध जी जेका ॿोली आहे ऐं जेको हिन ख़िते जी जेका सूंह आहे उन्हनि खे हुननि महसूसु करे उनखे नुमायां करण जी कोशिशि कई, छो त हीअ हिकु 5000 साल पुराणी तहज़ीब आहे। बहरहाल हाणे असां हिनखे थोरो प्रोग्राम खे अॻिते वधायूं था, छो त जेकॾहिं मां न ॻाल्हायां त बहितर आहे ऐं असांजा मान वारा जेके ज़हन आहिनि, ख़ूबसूरत ज़हन आहिनि, उहे त मां हींअर गुज़ारिश कंदसि प्रोफेसर डॉक्टर अब्दुल गफ़ूर मेमण साहब खे त हू हिते अचनि ऐं सेमिनार जो मक़सदु ऐं आजियाणो तव्हांजे साम्हूं उनजो ज़ाहिर कनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। स्टेज ते वेठल निहायत मोज़िज़ महिमान ऐं मोज़िज़ हाज़रीन, दोस्त अहबाब, सभिनीनि जो आउं शुक्रगुज़ार आहियां। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे तरफ़ां तव्हां सभिनीनि खे आउं भलीकार चवां थो। बुनियादी तौर सां ज़िंदा क़ौमूं पंहिंजा ॾिण, पंहिंजी यादूं ख़ूबसूरती सां मल्हाईंदा आहिनि। जेकॾहिं का क़ौम पंहिंजे माज़ी खे यादि नथी करे या पंहिंजे माज़ी खे विसारे छॾे थी त उन क़ौम जे मुस्तक़बिल जी का गारंटी कान्हे। तंहिंजे करे शानदार माज़ी पंहिंजा हमेशह यादि कबा आहिनि, पोइ उहे माज़ी भले सुठा हुजनि, ॾुख वारा हुजनि, सुख वारा हुजनि। यकीनन सिंधी ॿोली 1000 साल पुराणी आहे, जेका 5000 साल जी तारीख़ असांखे ॿुधाए थी, पर सिंधी ॿोलीअ खे फितरत बचायो, माण्हू बचायो, पर तारीख़ में असां वटि हिकु अहिड़ो दौरु आयो जो हमला आवरण अची बचायो। यानी
इहो दौरु हो जॾहिं सॼी दुनिया डिस्कवर थी रही हुई ऐं सॼी दुनिया ते साम्राजी कब्ज़ा थी रहिया हुआ। उन वक़्तु जॾहिं नंढे खंड में अंग्रेज़ आया त अंग्रेज़ जो उहो दौरु जेको हो, उहो दौरु अंग्रेज़नि जो हिकु अहिड़ो दौरु हो जंहिंमें हो जिते वेंदा हुआ उते जो अदब, उते जी ॿोली, उते जी रस्म रवाज, उते जे माण्हुनि जी नफ़्सियात खे पहिरीं वञी सम्झंदा हुआ ऐं उन्हनि खे रिकॉग्नाइज़ कंदा हुआ। हमलावर वञी उते पंहिंजो तसल्लुत ॿोलीअ जो या पंहिंजे कल्चर जी डोमिनेशन क़ाइमु करण जी कोशिशि कोन कंदा हुआ, पर उतां जे माण्हुनि खे सम्झंदा हुआ। ऐं इहा अंग्रेज़नि जी ख़ासियत हुई जो असां वटि जॾहिं उन्हनि सिंधी ॿोलीअ ते उन्हनि जी नज़र पई त उनखे न सिर्फ़ु रिकॉग्नाइज़ कयो बल्कि उन जी तरक़ी वठाइण जे लाइ उन्हनि उपा वरिता। इहो यानी हिकिड़ो ॿोलीअ जे लाइ हिकिड़ो हसीन ख़ूबसूरत ऐं तरक़ी वारो दौरु हो जो सर बार्टल फरियर इहो हुकुमनामो जारी कयो, जेको हुकुमनामो 29 अगस्त 1857 ते जारी कयो वियो त भई सरकारी सतह ते सरकारी लिख पढ़ जेका आहे उहा सिंधी में कई वेंदी ऐं एतिरे क़दुरु उन हुकुमनामे में इहो लिखियलु आहे त जेकॾहिं को फ़ारसीअ में लिखणु चाहे थो त उन सां गॾु उनखे सिंधीअ जो तर्जुमो बि लिखणो पवंदो। तंहिंजे करे सिंधीअ जी बुनियादी अहमियत सरकारी सतह ते मञी वई। हीउ हिकिड़ो वॾो तारीख़ी ॾींहुं हो जॾहिं हर तरफ़ फ़ारसी ज़बान जा माण्हू हुआ जेके फ़ारसीअ में पढ़ंदा हुआ, फ़ारसी में लिखंदा हुआ, फ़ारसी में शाइरी कंदा हुआ ऐं फ़ारसी लिखंदड़नि खे माण्हू पढ़ियल लिखियल सम्झंदा हुआ। जीअं अॼुकल्ह जे दौर में अंग्रेज़ी लिखंदड़, अंग्रेज़ी ॻाल्हाईंदड़नि खे पढ़ियल लिखियल सम्झे थो वञे। त उन दौर में सिंधी ॿोलीअ खे बुनियादी अहमियत ॾियणु ऐं उनखे सरकारी अहमियत ते मञता ॾियण जो मतिलबु इहो थियो वञे त आम माण्हूअ खे, आम माण्हू जी ॻाल्हियुनि खे, आम माण्हू जी पुकार खे गवर्नमेंट जी सतह ताईं मञियो वियो, उनखे रिकॉग्नाइज़ कयो वियो। ऐं इन करे हीउ दौरु सिंध हुकूमत कोन हुई उन वक़्त में, सिंधी माण्हुनि जी हुकूमत कोन हुई उन वक़्त में। असां त उनखे ग़ुलामी वारो दौरु चऊं था, पर उन ग़ुलामी वारे दौर में बि सरकारी सतह ते सिंधी ॿोलीअ खे मञणु इहा तमामु वॾी अहम शइ आहे। असां हिते जेको इन रवायत खे जारी ऐं इन रवायत खे ॾण तौरु मल्हाइणु चाहियूं था, इन जो सबबु सिर्फ़ु इहो आहे त असां इहो उजागर करणु चाहियूं था, असां इहो बावर कराइणु चाहियूं था त सिंधी ॿोलीअ जी एतिरी अहमियत आहे जो उहा सरकारी सतह ते मञी वई। ऐं अॼु जॾहिं असां जंहिं दौर में रहूं पिया उन दौर में सिंध जी सरकारी ॿोली सिंधी ऐं अंग्रेज़ी मञियल आहे, पर उन में लिख पढ़ नथी कई वञे। उन में सरकारी या आम सतह ते लिख पढ़ नथी कई वञे। हीउ हिकिड़ो वॾो अलमियो आहे जेको हाणे बि असां इन सिलसिले खे हाणे बि चाहियूं था त सिंध असेंबली मां इहो रेज़ोल्यूशन पास थियणु घुरिजे त सरकारी सतह ते सिंधी में लिख पढ़ कई वेंदी। ऐं साॻी वक़्तु इन जी अहमियत खे जताइण जे लाइ जेके बि सेक्रेटरीट जूं वेबसाइट्स आहिनि उहे सभु सिंधी में हुअणु घुरिजनि। ऐं इहो इन ई हवाले खां अॼु जे दौर में इहा ॻाल्हि सिंधी माण्हू पंहिंजे पाण खे मञाइण जो जेको जतन करे रहियो आहे, इन ई में हिकिड़ी अहम शइ इहा ई आहे त सिंधीअ खे न सिर्फ़ु सरकारी सतह ते मञाइणो आहे बल्कि सिंधी खे जारी करिणो आहे लिखण पढ़ण में। त हीअ बुनियादी ॻाल्हि आहे जेका असां हुनखे सम्झूं था। असांजा हे दोस्त, आउं सम्झां थो त हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका रिकॉग्नाइज़ आउं करणु चाहियां थो त हीउ जेको पदरनामो जारी कयो वियो हो सर बार्टल फरियर, उनजी कापी असां वटि लॻियल आहे बाक़ाइदा। ओरिजिनल खे असां उनखे वॾो स्केप कराए हिते लॻाई आहे,
जंहिंखे इहा कापी असांखे नफ़ीस अहमद नाशाद असांखे हथु करे ॾिनी गई। ऐं साईं इंतिहाई अहम इहो कमु कयो हो त इहो डॉक्यूमेंट जेको आहे साईं हथु करे ॾिनो हो, जंहिंखे असां वॾो कराए ऐं असां ॿाहिरि ते लॻारायो आहे, जेके हर आम माण्हू ॾिसी सघे थो त भई हीउ हुकुमनामो जारी थियो, हीउ इंतिहाई अहम डॉक्यूमेंट्स असांजो आहे। तव्हां सभिनीनि जी महिरबानी जो तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असांजे लाइ सेमिनार में शिरकत कई आहे। असां वधीक ॿुधंदासीं त असांखे दोस्त इन हवाले सां कहिड़ियूं अहम तारीख़ी ॻाल्हियूं था ॿुधाइनि। तव्हां सभिनीनि जी महिरबानी। मोहतरम ताज साहब कंहिं तारीफ़ जो मोहताज न आहे, इल्म ऐं अदब जी तरक़ीअ में सालनि खां रुधियल आहिनि। शाइरी सां गॾु सिंधी नसर, तनक़ीद, लतीफ़ियात ऐं तारीख़ जे हवाले सां या नसर जे हवाले वॾो कमु थियल अथनि पंहिंजो। संदन किताब सोचूं सुरहा गुल 1976 में छपियो, जंहिंखे इंस्टीट्यूट ऑफ सिंथोलॉजी शाइरीअ जो बहितरीनु मजमूओ साल जो करार ॾिनो। पाण सभ खां वधीक किताब जा मुसनिफ़ आहिनि, काफ़ी किताब सहेड़िया अथऊं ऐं जिन में मकाला बि शामिल आहिनि, जिन में संदन मज़मून बि शामिल आहिनि ऐं इन सां गॾोगॾु सिंधी अदब जे हवाले सां या शाइरी जे हवाले सां बि अहम मौज़ूअ खे सहेड़ींदा रहिया आहिनि। ताज साहब सिंधी अदबी संगत सिंध जा 4 भेरा सेक्रेटरी जनरल रही चुका आहिनि, जिन मां तव्हांखे अंदाज़ो हूंदो संदन मक़बूलियत जो। पर हिकिड़ो हवालो इंसान जो, सुठे इंसान हुअण जो बि थिए थो। अदीब सुठो हुअणु पंहिंजी जॻह ते, पर ताज साहब जेकर ॾिठो वञे त पंहिंजे नौजवाननि लाइ बि वॾी रहनुमाई फ़राहम कंदा रहिया आहिनि। अॼु ॾिसूं त हिन अहम मौज़ूअ जे हवाले सां असांखे छा था ॿुधाइनि। तव्हांजे ताड़ियुनि जे गूंज में अची रहिया आहिनि ताज साहब। हर कंहिं पंहिंजो पंहिंजो कुड़म, हर कंहिं पंहिंजी पंहिंजी कार। जंहिं मिटीअ में मरणो आहे तंहिं मिटीअ खे पहिरीं सार। पंहिंजे ॿोलीअ में मियां जे तूं चवंदे माउ, तोखे अहिड़ो साओ ॾींदी ॿी ॿोली किथे। इज़तमाल हिन प्रोग्राम जी सदारत कंदड़ नामियारी स्कॉलर असांजी भेण मोहतरमा प्रोफेसर ममताज़ भुट्टो साहिबा, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो चेयरमैन मोहतरम प्रोफेसर डॉक्टर अब्दुल गफूर महमूद साहब, हिन महफ़िल जो ख़ासि महिमान सिंधी ॿोलीअ जो दानश्वर ऐं लेखक ऐं सुञाण शख़्स मोहतरम इनाम शेख, मुंहिंजो दोस्त ऐं भाउ, केतिरनि ई किताबनि जो मुसनिफ़ ऐं मुतरजम ऐं सिंधी अदबी संगत सिंध जो अॻूणो सेक्रेटरी जनरल मोहतरम यूसुफ सिंधी, असांजी भेण शबनम गुल ऐं हेठि वेठल सभु मान वारा ॿाहिरो ऐं भेनरूं। ऐं सभ खां पहिरीं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी खे मुबारकबाद ॾियां थो, जंहिं हिन अहम मसइले ते सिंधी ॿोलीअ जी सरकारी हैसियत जे हवाले सां हीउ सेमिनार कोठायो आहे। आऊं अव्हांजो थोरो टाइम वठंदुसि। सिंधी ज़बान सरज़मीन सिंध जी क़दीम ज़बान आहे। हीअ ज़बान हिन धरतीअ ते ॼाई, निपनी, वॾी थी, वधी ऐं विझी आहे। हीअ ज़बान न संस्कृत जी ॼाई आहे, न विराचत उपभर्निश मां फुटी निकिती आहे, न सामी सथ जी ॿोली आहे, पर हिन धरतीअ जी आदि जुगादी असली ऐं हिन ख़िते जी ॼाई ज़बान आहे, जंहिंजे लिखियत जा आसार ऐं अलामतूं मोहनजोदड़े जे मोहरनि ते मौजूदु आहिनि, जिन खे पढ़ण जी कोशिशि कंदड़ आलमनि में जॉन मार्शल, एस.आर. राव, आस्को परपोला, सैमुअल परपोला, सिराज, अता मोहम्मद भमरे खां वठी राजेश राव ताईं केतिरा आलिम शामिल आहिनि। ऐं उन्हनि जी राय भाञ जो ख़ुलासो इहो आहे त सिंधी ज़बान हिन भूमीअ जी 5 खां 15,000 साल वरे पुराणी ॿोली आहे, जंहिंखे पंहिंजी रस्मुल ख़त यानी लिपि ऐं अल्फ़ाबेट रही आहे।
जेका ब्राह्मी, ख़ुरोश्ती, अर्धनागरी, देवनागरी ऐं खोजकी लिपियुनि जी माउ लिपि रही आहे। सिंधी ॿोलीअ खे पंहिंजो हिकु आला अदबी, तइलीमी, इल्मी, तहज़ीबी ऐं तारीख़ी वरिसो रहियो आहे। सिंधू माथर जंहिंमें समूरो मौजूदा पाकिस्तान, इंडिया जो वॾो हिसो, अफ़गानिस्तान ऐं ईरान जा केतिरा हिसा अची वञनि था, उनजे समूरनि ॿोलियुनि में सिंधी ॿोली क़दीम ऐं आम ॿोली रही आहे। हीअ ज़बान सदियुनि खां वठी लिख पढ़, दर्स तदरीस जी तइलीमी ज़बान जूं ज़रूरतूं पूरियूं कंदी रही आहे। हिन ॿोलीअ जो हीउ पस मंज़र क़दीम दौरनि खां वठी ऐं ख़ुसूसन अरबनि, सूमरनि, समनि, अरगुननि, तरखाननि, मुग़लनि, कलोड़नि, टालपुरनि ऐं अंग्रेज़नि खां वठी मौजूदा दौर ते रहियो आहे। इहा सिंध जी सरकारी ऐं तइलीमी ज़बान रही आहे। न रुॻो इहो, पर भारत जे आइन जे 8हें शेड्यूल में भारत जे 26 ॿोलियुनि सां गॾु हिकु अहम ॿोलीअ जी सूरत में सरकारी ऐं क़ौमी ज़बान तौरु तस्लीम कई वई आहे, जंहिंजे तरक़ी वाधारे लाइ उतां जी हुकूमत तमामु वॾे पैमाने ते फंड मुहैया कंदी आहे। हूअं त सिंधी ज़बान खे तदरीस, तइलीम, सरकारी ज़बान तौरु सदियुनि जो डिघो पस मंज़र मौजूदु आहे, पर अंग्रेज़नि जे दौर यानी 1948 में खां पोइ हिन ज़बान जी अहमियत खे तस्लीम करे हिन ज़बान जी हिकु करी लिपि आई वेठा सूरत ख़ती ऐं लिखियत तरफ़ ख़ासि ध्यानु ॾिनो वियो। इन ॾिस में 1848, 1849, 1851 ऐं 1852 दौरान अंग्रेज़ आलमनि ऐं आफ़ीसरनि जी लिख पढ़, सरकारी नोटनि, सिंधी डिक्शनरीअ जे इशायत जे सिलसिले में लिखियल ख़तो किताबत, आफ़ीसरनि जे सिख्या जे मरहलनि ऐं दर्सी किताबनि जे जोड़ जग जा केतिरा ई दस्तावेज़ मौजूदु आहिनि। इन ॾिस में पर उन सिलसिले में बर्टन ऐं ॿिया जेके असां अंग्रेज़ आलिम हुआ, उन्हनि जा मुख़्तलिफ़ राया हिकिड़ा देवनागरी लिपीअ जे हिमायत में हुआ ऐं हिकिड़ा अरबिक लिपीअ जे हिमायत में हुआ। इन ॾिस में 1853 में सर बैरो एलिस जे अॻुवाणीअ में ॿिनि यूरोपी आलमनि सां गॾु सिंधीअ जे आलमनि जी हिकिड़ी कमेटी मुक़ररु कई वई, जंहिं हिन ज़बान जी हाणोकी लिपि ऐं आयवेटा खे हतमी शिकिल ऐं तरतीब ॾिनी आहे ऐं विचोले सिंध जी मयारी लहजो उनखे मयारी ज़बान करार ॾेई सिंध जी सरकारी ज़बान बनायो। अंग्रेज़नि पंहिंजे दौर में सिंधी ज़बान जी क़दामत, अहलियत, अहमियत ऐं अफ़ादियत खे महसूसु कंदे उनखे सिंध परगिणे जी इंतज़ामी, सरकारी, तइलीमी, रेवेन्यू ऐं अदालत जी ज़बान तौरु लाज़मी करार ॾेई सॼे सिंध परगिणे में लागू कयो। नतीजे तौरु हिन दौर में सिंधी ज़बान में दर्सी किताबनि सां गॾु हर मौज़ूअ ते सवई किताब तयारु थिया, तर्जुमो कराया विया, छपाया विया। सिंधी, अंग्रेज़ी सिंधी लुग़तूं छापियूं वयूं। तर्जुमे ज़रिए दुनिया जो बहितरीनु अदब सिंधी ज़बान में मुंतक़िल थियो। जदीद इल्मनि खां सिंध न रुॻो वाक़ुफ़ु थी, पर नवनि इल्मनि जा लफ़्ज़ इस्तिलाह असांजे ज़बान में राइज थिया, तख़लीक़ थिया ऐं सिंधी ज़बान जे शाहूकारीअ में वाधारो थियो। इन ॾिस में असांजे अदबी तारीख़ुनि में ख़ासि करे उहा जेका अंग्रेज़ दौर में कमेटी ठही हुई, उन में कंहिं आलिम लिखी छॾियो त फलाणा फलाणा शामिल आहे, पोइ रुॻो असां उनखे पिए वरजायो। पर असुल कमेटीअ में मेंबर केरु, मसलन मिर्ज़ा सादिक अली बेग खे कमेटीअ जो मेंबर ॼाणा वियो। जॾहिं कमेटी ठही त उन वक़्तु मिर्ज़ा सादिक अली बेग मिर्ज़ा अली जो बास 8 सालनि जो। पोइ वरी असांजे ॿिए हिकिड़े आलिम चयो त न, इहो मिर्ज़ा सादिक अली शिकारपुर जो हो ऐं उनजा हवाला वग़ैरह बि ॾिना। पर आउं सिंधी लैंग्वेज अथाजे खे मुबारकबाद ॾियां थो जो हुन असांजे नौजवान मुहक़िक़ दोस्त मुख़्तियार मलाह जो हीउ किताब छपायो आहे, द डेवलपमेंट ऑफ सिंधी लैंग्वेज एंड स्क्रिप्ट अंडर अर्ली इंग्लिश एडमिनिस्ट्रेशन। हिन में 1848 खां 49, 50, 51, 52, 53 खां 57 ताईं जेका बि अंग्रेज़नि जी लिख पढ़ाए
सिंधी ॿोलीअ जे सिलसिले में उहो अखर ब अखर नोटिफिकेशन ऐं लेटरनि समेत हिन में मौजूदु आहे। ऐं पहिरियों भेरो असांजे आलमनि जूं अखियूं खुलियूं आहिनि त उन कमेटी में मिर्ज़ा सादिक अली बेग न पर मीरा मोहम्मद शाह मेंबर हो, बाक़ी मेंबर उहे साॻिए ई हुआ। ऐं हिते रुॻो 3 नोटिफिकेशन तव्हांजे आॾो पढ़ण जी कोशिशि कंदुसि। पहिरियों जेको नोटिफिकेशन आहे, असांजूं नज़रूं बि चश्मा वारा कम ई हूंदा आहिनि। पहिरियों नोटिफिकेशन आहे ए कमेटी फॉर रिवाइज़िंग अरबिक सिंधी अल्फ़ाबेट। इन जो नोटिफिकेशन जारी थियो आहे 3 मार्च 1853 में, ऐं बार्टल फ्रेयर जेको सिंध जो कमिश्नर हो उन जारी कयो। उन में लिखे इन परसुएंस ऑफ द डिसीजन ऑफ द कोर्ट ऑफ डायरेक्टर्स नंबर 216 ऑफ 1852 dated 8 November 1852 and decision of Government of India Wide Dispatch number 816 of 1853 dated 11th March 1853, the Government of Sindh is hereby pleased to constitute a committee of native scholars under the supervision of B.H. Ellis, Assistant Commissioner in Sindh, for fixation of Arabic Sindhi alphabet within a period of 3 months. And उन कमेटी में अंग्रेज मेंबर आहिनि, कैप्टन डेस्टेन विली ऐं कैप्टन F.G. गोल्ड स्मिथ। ऐं जेके सिंधी आलिम आहिनि उन्हनि खे उन वक़्तु मुंशी लिखियो वियो आहे। मूंखे यादि आहे जॾहिं आउं 72 में मास्टर थियो हुउसि तॾहिं मूंखे ऑर्डर मिलियो मान वारो मुंशी। माना ही सिंधी ॿोलीअ जा उस्ताद हुआ ऐं आलिम हुआ जिन खे उन वक़्तु अंग्रेज़ मुंशी छॾींदा। अर्नेस्ट ट्रम्प जो शाह जो रिसालो छपरायो, उहो बि उन्हनि मुंशियुनि जेके असांजा सिंधी आलिम हुआ उन्हनि हुनखे गॾु करे ॾिनो, जंहिंजो हुन मुतालो कयो, बाद में छपायो, या एस्ट्री लैम्ब्रिक ताईं जेको कुझु थियो आहे उन में उन मुंशियुनि जो वॾो किरदारु आहे। हाणे उहे केरु आहिनि? हिकिड़ो रहे राय साहिब नारायण जगन्नाथ। तव्हां NJV स्कूल ॿुधियो आहे, उनजो जेको पहिरियों प्रिंसिपल हो मराठो। उनखां पोइ आहे नंदीराम जेको सेवाणी हो, ऐं उदाराम थामरदास, टियों आहे प्रभदास, चौथों आहे गुलाम सेन ठटवी, ऐं पंजों आहे गुलाम अली, इहो बि ठटे जो हो, ऐं मियां मोहम्मद ही हैदराबाद जो हो, ऐं मीरा शाह जेको माना मीरा मोहम्मद शाह अव्वल। हाणे इहे उन कमेटीअ जा मेंबर हुआ। नंदीराम इन कमेटीअ जो मेंबर हो। हाणे उन जी हिकिड़ी स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट ऑफ मुंशी नंदीराम फॉर हिज रोल इन दी कमेटी। नंदीराम केॾो वॾो आलिम हो, उनजो कहिड़ो रोल हो। हुन पहिरियों सिंधी किताब जेको ठाहियो हो बाबनामू, उन जे प्रीफेस में लिखे थो इन द कंट्री ऑफ सिंध, लफ़्ज़ आहे कंट्री ऑफ सिंध, प्रोविंस न आहे। इन द कंट्री ऑफ सिंध the official work of the earlier rulers was being done in Persian language. It also continued by the present rulers till 1852. But soon after the authority of Sindh came into the hands of able and literary lover officers, the present rulers realized that as they have been working with the official business in other countries with their native languages, similarly they should introduce Sindhi as official language in this land for the betterment and easement of the native people.
Mr. Bartle Freer, former commissioner in Sindh, and Mr. B.H. Ellis, then assistant commissioner in Sindh, being well-wishers of the native people and equally loved by the common people, formed a committee of native scholars with the responsibility to prepare a new Sindhi alphabet. After long discussion, deliberation, and with the assistance of some native scholars and with the unanimous agreement of European representatives in the committee, this humble person, Mana Nandiram, this humble person Nandiram succeeded in forming a new Sindhi alphabet. The Sindhi ही जगह मौजूदा alphabet आ उन जो farmer जो है वो नंदीराम है, and same was published by the government of Sindh. In this way, present writing system in Sindhi came into being, and we got rid from Persian and Urdu. Hence, I started my work on education in Sindhi language. ऐं उहा जेका पहिरीं अल्फ़ाबेट हुई ऐं उहा शायदि दुनिया जूं जेके बि अल्फ़ाबेटूं आहिनि उहे हिकिड़ो भेरो आलिम तयारु कंदा आहिनि, पर असां वटि इहो आहे त हीअ जेका अल्फ़ाबेट जेका असां पढ़ी, जेका इनाम पढ़ी, जेका साईं गफ़ूर पढ़ी, यूसुफ पढ़ी, उहा अॼु तब्दील आहे। नतीजतन असां वटि कॉलेज स्कूलनि में हिकिड़ी पढ़ाई थी वञे, टेक्स्ट बुक बोर्ड ॿी पोइ लिखे, ऐं लुगत में टियों नमूनो को लिखियो। नतीजतन असांजो ॿार पंहिंजे ॿोलीअ खां परे पियो थिए, इन तरफ़ कंहिं सोचियो न आहे। हाणे अल्फ़ाबेट कहिड़ी, अलफ़ अंबे बला बे बकरी बे बलोड़ ते तारो थे थंब टे टिंडन थे ठूंड पे पलो फे फानोस जीम जत जे जिब जे जिरकी ने मुंज चे चतू छे छटी है छी खै खचर दाल दोल दे दोबी डे डेडर डे डेल डे डगो जाल जरो रे छिड़े माड़ी जे जंजीर सीन शान सीन शीन स्वाद संदूक ज़ात ज़ामिन तो जुए जालिम एन का गैन गाल एन का गैन गाली चो फे फानोस काफ कलम काफ कुतो के खट गाफ गडा गे गेरो गे घोड़ो गे सिंह लाम लकड़ मीम मस नून न तणे वण बाबा डो हे हरणी पो हे नंढी ऐं ये बाद में हमज़े के ऐड कयो वियो 53 में। त हाणे इहा अल्फ़ाबेट हुई जेका असांजी हुई, त उन ॾींहं खां पोइ हाणे टियों डॉक्यूमेंट जेको आम आहे जेको वरी 57 में थियो, छाकाणि त इन विच में ऑफिसरनि ते 18 महीननि में जेको बि ऑफिसर सिंध में ॿाहिरियों आयो उनखे 18 महीननि जो कोर्स पास करिणो पियो, ऐं उन जॾहिं लिखियो उन खां पोइ हुनजी इंक्रीमेंट थी, उनजी नौकिरी पकी पोइ थी, पोस्ट मास्टर जनरल वग़ैरह सभिनी उन्हनि जा लेटर हिते मौजूदु आहिनि। सर बार्टल फ्रेयर 1857 जे 29 अगस्त ते जेको नोटिफिकेशन आख़िरी कढियो, छाकाणि त उन वक़्तु के माण्हू अंग्रेज़ीअ में पिया लिखंदा हुआ, के पर्शियन में पिया लिखंदा हुआ, हुन पहिरियों भेरो वाज़े कयो त जेका बि दरख़्वास्त लिखणी पवंदी उहा सिंधीअ में थींदी, न त ॿुधी न वेंदी। अ सर्कुलर फ्रॉम कमिश्नर इन सिंध टू कलेक्टर्स ऑफ सिंध डेटेड August 29, 1857 stating that application written in Persian would not be entertained now onwards. हाणे वो केने लेटर मोकिलिया 3 collectors of Sindh, the captain of police, deputy collector Thar and Parker, the postmaster in Sindh, Karachi. हाणे इन्हनि ॾे वो लेटर मोकिलियो वियो, all heads of civil departments and collectors, magistrates and captain of police and deputy collectors have already been directed to send information requiring officers in civil employment for knowledge of colloquial examinations in of Sindh. I have the honor to further direct you that in future all petitions written in Persian would not be accepted, and if anybody wants to submit it in Persian, a word by word Sindhi translation must also be attached with that to make it acceptable.
A Sindhi version of the notification duly signed by the undersigned is transmitted herewith for your guidance and strict compliance. हाणे उहो सिंधीअ में जेको ॿाहिरि लॻो पियो आहे इहो असांखे जीअं साईं गफ़ूर साहिबु ॿुधायो सभ खां पहिरीं टिमाही महिराण जे एडिटर नफ़ीस अहमद शाद नाशाद 88 में महिराण जे बेक टाइटल ते शाये कयो। जॾहिं डॉक्टर ग़ुलाम अली अलाना हिते चेयरमैन हो ऐं 97 में आउं सेक्रेटरी थी वियसि त उहो डॉक्यूमेंट हिन असांजे हवाले कयो पियो जेको अलाना साहिबु वॾो करायो ऐं हिते बाद में साईं वरी उनखे ॾाढो ख़ूबसूरत नमूने सां सिंगारे लॻारायो आहे। हाणे इन जी हिकिड़ी ॿी अहमियत मां तव्हांखे ॿुधायां त इन डॉक्यूमेंट जे बुनियाद ते हिंदुस्तान में तमामु वॾो कमु थियो। जॾहिं हिंदुस्तान जे कंहिं मज़हबी कट्टर माण्हूअ इहा एप्लीकेशन उतां जी सुप्रीम कोर्ट में दाख़िल कई त सिंध हींअर पाकिस्तान जो हिसो थियो आहे, हिंदुस्तान जे तराने मां सिंध नालो कटियो वञे, त उते राम जेठमलाणी उते वरी उन जे जवाब में पेश थियो। हाणे उनजो दोस्त हो ताजल बेवस। ताजल बेवस खे चई त सिंध में अहिड़ो को नोटिफिकेशन ज़रूरु हूंदो, महिरबानी करे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी किथे हसमुखे वटि। ताजल बेवस असां सां राब्तो कयो। हीउ असांजो फैज़ मोहम्मद पितावी वेठो आहे जंहिं बाटल फिरेयर जे इन नोटिफिकेशन खे वॾो करे कारी मस सां हुते जेके लफ़्ज़ टुटा थिए उनखे भरे उन सेट कयो। पोइ उन तां वरी डेमी साइज़ जा केतिरियूं असां उन जूं कापियूं कयूं। असां ताजल बेवस खे उहा कापी ॾियारे मोकिली जंहिंजे चौधारी लिखियो पियो आहे हीउ पधरनामो 57 हेठां लिखियल आहे तयारु करायल सिंधी लैंग्वेज अथॉरिटी फैज़ मोहम्मद जी सही थी पई आहे। तव्हांखे हैरत लॻंदी त राम जेठमलाणी उते जेको केस पेश कयो हीउ साॻियो सिंधी लैंग्वेज अथॉरिटी वारो डॉक्यूमेंट पेश थियो। उन डॉक्यूमेंट में उहो सिंधी लैंग्वेज अथॉरिटी वारो हेठां जेका पटी आहे उहा बि लॻियल आहे। ऐं राम जेठमलाणीअ सुप्रीम कोर्ट मां केस खटियो त सिंध जो नालो उन मां न निकिरंदो, छो त हीउ तरानो जेको टैगोर लिखियो आहे उहो हिंद पाकिस्तान जे विरहाङे खां अॻु जो लिखियल आहे ऐं हिन बरे सगीर ते हिंदुस्तान ते ख़ुदि नालो सिंध तां पियो आहे। जेकॾहिं सिंध लफ़्ज़ कढंदासूं त हिंदुस्तान जी का हैसियत कान रहंदी, त इहो इन डॉक्यूमेंट जे बुनियाद ते सिंध जो नालो हुते रखी वियो। इहा असांजी बदकिस्मती आहे त असांजे हुकूमतनि जेको अंग्रेज़नि जे वक़्त खां वठी सिंधी सरकारी ज़ुबान राइज हुई उन ते अमल न कयो। 58 में शरीफ़ कमीशन सिंधीअ खे 3 दर्जे ते लागू कयो। सिंध जे उस्तादनि, अदीबनि, सियासतकारनि, सिंधी ज़ुबान सोसाइटी, सिंधी अदबी संगत जदोजहद कई। 12 अक्टूबर 1962 ते अयूब खान जी आमरियत गोॾा खोड़े उन साॻे फ़ैसिले खे जेको अंग्रेज़नि जे वक़्त वारो उनखे बहाल करे सिंधीअ जी इज़त कई। हाणे वञूं हुई 71 में 70 में जॾहिं वञूं टुटी, पीपीए जी हुकूमत 72 में आई। मुमताज़ भुट्टे क़ौम परस्ती जो मुज़ाहिरो करे सम्झो त सिंधी ॿोली ख़तमु थी वई हुई। अड़े बाबा उहो 12 अक्टूबर 62 ते साॻी हैसियत में लागू थी वियो। हिन 9 ठाराह पेश कयो, ठीकु पास थी वियो। सिंधी ॿोलीअ जी सरकारी हैसियत पास बहाल थी वई। असांजे नाम निहाद दोस्तनि उर्दू दाननि गोड़ के उर्दू का जनाजा दरादू नतीजतन तरमीम करे उर्दूअ खे बि सिंध सूबे जी सरकारी 2 ज़ुबानूं। अड़े बाबा उर्दू त पाकिस्तान जी क़ौमी ज़ुबान ऐं सरकारी ज़ुबान लॻी पिया, उनजी हैसियत त ख़तम ई कान थियणी आहे। हाणे इहो हरू भरू असांखे अची पियो, न त अॼु बि उहो अंग्रेज़नि जे दौर वारो कानून लागू रहियो त क़ाइमु आहे। त हिन हवाले सां सम्झणु खपे हिंदुस्तान वारनि लैंग्वेज कमीशन ठाही। हिते ख़ुदा जी महिरबानी सां ससूई पली जे वक़्त में लैंग्वेज अथॉरिटी में हिकिड़ी कमीशन ठही जो हिसाब सरबराही में उन में असांजा ही सभु दोस्त यूसुफ हो मेंबर हो, इनाम हो, असां सभु हुआसीं। उन हिकिड़ो डॉक्यूमेंट ठाहियो। वरी जॾहिं बिल पेश थियो उन वक़्तु मोहतरम मुश्ताक फुल सेक्रेटरी जनरल सिंधियत बि संगत में उन बि सही कई। असां सभु कयो हिकिड़े भेरे इनाम ऐं असां सेनेट में गॾु जंहिंमें जामी बि हो, मुश्ताक फुल हो, असां ख़िताबु कयो। वरी सिंधी लैंग्वेज अथॉरिटी पारां डॉक्टर गफ़ूर साहब मूंखे नॉमिनेट कयो, मां उते वञी केस पेश कयो।
उहे जेके हेतिरा बंडल तयारु हुआ 400 पेजनि जा असां उते पेश कया। सेनेट जी स्टैंडिंग कमेटी उनखे अक्सरियत सां पास कयो, जंहिंमें सेनेटर एज़ाज़ रहमान मलिक खां वठी सईद गनीअ खां वठी सभु शामिल हुआ। उहा जुदा ॻाल्हि आहे त उते अञा गड़बड़ हले पई, पर आउं सम्झां थो त इन में सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो तमामु वॾो किरदारु आहे। ऐं अॼु बि ही जेको कमु करे सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयो आहे। मूंखे यकीन आहे त सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जा साहिब इक़्तिदार वक़्तु बि वक़्तु पंहिंजे माण्हुनि खे इन्हनि हक़ीक़तुनि खां आगाह कंदा ऐं सिंधी ॿोलीअ जी जेका मुस्तक़बिल में जिदोजहद रहंदी उन में पाम वेठी रहंदा। महिरबानी।